नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। मूंखे सोबोडेरो खां ख़बर ॾिनल। सोबोडेरो जे शहर जे रवासी फलाही इस्पताल हलाईंदड़ डॉक्टर अनस अहमद चन्ना सख़्त एहतिजाज कंदे मीडिया वारनि खे ॿुधायो त करप टाउन चेयरमैन सोबोडेरो वॾेरो रसूल बख़्श चए थो 23 सालनि खां अंदरि नियाणियुनि ऐं औरतुनि खे सिख्या मुहैया कंदड़ हुनरी स्कूल कम्यूनिटी सेंटर खे ज़रूरत न हुअण ऐं एडिट वारनि पारां ऑडिट न थियण जो जवाज़ ॼाणाए 4 महीननि खां बंदि करे छॾियो आहे। चेयरमैन सोबोडेरो जो फ़ैसिलो शहर दुश्मनी ऐं औरत दुश्मनी जी अक्कासी करे थो। हिन सिख्या मर्कज़ मां हज़ारनि औरतुनि सिख्या हासिल करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदियूं आहिनि ऐं सिख्या स्कूल बंदि थियण सां सभिनी औरतुनि मायूसी जो शिकार आहिनि। हिन चयो त सक़ाफ़त खातो इस्लामाबाद जी मंज़ूरी सां हुनरी स्कूल जे सरकार पारां बिल्डिंग जोड़ाई वई, जिथे 2 टीचरुनि दरिया ख़ातून 23 सालनि खां ऐं मुनवर सुल्ताना 18 सालनि खां मुक़ररु हुयूं, जिन खे तमामु घटि पघार 12 सालनि ताईं 1500 उन बाद 2000 कुझु टाइम खां पोइ 2500 रुपया फ़राहम कई वेंदी हुई। ट्यूशन सालनि में बिल्डिंग जी मरम्मत न थियण सबबि भूत बंगले थी वियो आहे। बिल्डिंग के मुख़्तलिफ़ हंधनि तां ॾार पइजी विया आहिनि। मथां खां मलदड़ सिलाई मशीनूं ऐं फंड टाउन इंतिज़ामिया हड़प कया आहिनि। टाउन चेयरमैन केतिरनि सालनि खां मुलाज़मत कंदड़ हुनरी स्कूल जे लेडीज़ टीचरनि खे कढी पंहिंजनि 2 भाइटियुनि ऐं शिकारपुर ज़िले जे माण्हुनि खे स्वीपर जा पका ऑर्डर ॾेई घर वेठे पघारूं मुहैया करे थो। असां वज़ीर आला सिंध सक़ाफ़त खाते जे मिनिस्टर, बल्दियात जे मिनिस्टर, कमिश्नर सखर, DC खैरपुर खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त औरतुनि जो हुनरी स्कूल खे खोलाए टाउन चेयरमैन सोबोडेरो खे हटाए वञे। ॿी सूरत में रवासी सख़्त एहतिजाज कंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।